सदियुनि जा किस्सा दीवारनि में अॼु बि क़ैद लॻनि था। ही कोट रुगो पत्थर न आहिनि, असांजी तारीख़ जो घर लॻनि था। ही आहे नओं कोट किलो, थर जे वारासिन पटनि ते मीरनि जो उहो फौलादी हसार, जंहिंजी अदावत जो मक़सदु दुश्मननि जे इरादनि खे मिटीअ में मिलाइणु हो। सन 1814 में जॾहिं मीर करम अली ख़ान टालपुर हिन जो बुनियादु रखियो त सरहदनि पार दुश्मननि जी त निंड हराम थी वई। ही किलो सिंध जे उन्हनि वक़्त आवरनि ऐं मुजाहिदनि जो मर्कज़ हो जेके धरतीअ जी हिफ़ाज़त करणु ॼाणींदा हुआ। तसवर करियो जॾहिं हिन बिरजनि तां बारूदी तोहफ़ूं गूंजंदियूं हुयूं ऐं मीरनि जा जानिसार घोड़नि ते सवार थी हिननि दरवाज़नि मां निकिरंदा हुआ, तॾहिं रिणपट लर्ज़ी वेंदो हो। हिन किले जी हर हिकु सिर असांजे मांझी मुड़सनि जी बहादुरीअ जी गवाह आहे। तारीख़ जे वर्कनि में नवकोट किलो इन करे अहम आहे जो ही मीरनि जे लश्कर जो वॾो पड़ाव हो, जिथां रेगिस्तानी हदनि जी निगरानी कई वेंदी हुई, जीअं को बि परदेसी गासिब सिंध जे पाक मिटीअ ते मेरी अख न विझी सघे। अॼु ही किलो ख़ामोश आहे, पर इन जी दीवारनि में अॼु बि उन्हनि गोगाज़िन जी ख़ुशबू आहे जिन वतन जी इज़त लाइ पंहिंजो रतु ॾिनो। नवकोट रुगो किलो नाहे, पर असांजी गैरत जो निशान आहे।